हाँ सावल हाँ फुटन जो बुधो हेल रेट माशाअल्लाह लगो पियो हाँ हाँ असांजो फुटू माशाअल्लाह छा ॿुधायां तोखे बुधो एकड़ 20 मण लहे थो शाम ई जाए न उतां ते वधीक वेही करे ॻाल्हियूं कंदासीं मां ॾाढो ख़ुशि आहियां ठीकु आहे शाम मिलूं था अड़े हे केरु फुटियूं पटे थो हला थी ना वेंदे अरे बूट तलाए तू सोनो से तो नौजवान थी करे चोरी तो करे अदा मैं इंजीनियर आया सिंध यूनिवर्सिटी में डिग्री वरती है बेरोजगार थी वो मजबूरन ये कम थो कया मतलब आला तालीम हासिल करण बाद भी तव्हां पढ़ाई फुटियूं पटियो था बस अदा छा कयो नौकरियूं नथियूं मिलन त काॾे वञूं हिकिड़ो ॿियो मुंहिंजो दोस्त आहे उहो डॉक्टर आहे उहो वरी राति जो माण्हुनि जूं सोलर प्लेटूं लाहींदो आहे हेतिरनि फुटनि में आख़िर तुंहिंजो छा थींदो भाउ ॾिसो त पाण फुटिन जो रेट हेल ज़बरदस्त लगी पई आहे 6000 रुपया मण आहे पंहिंजे पीउ जो नंबर त ॿुधाए लिखोसि नंबर 02800 3351 5000 7000 931 हेलो हेलो ओ बोड़े सुञो इंजीनियर मुंहिंजो मोबाइल बि खसे हो